to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. इमरान खान वज़ीर आज़म रहंदो या न थोड़ी देर में फ़ैसिलो थियण वारो। क़ौमी असैम्बली जे तारीख़ी इजलास में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते वोटिंग शुरू थियण वारी। इजलास में शिरकत लाइ ऑपोज़िशन मेंबर्स पंधु करे पार्लियामेंट हाउस पहुता। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ सूदो ऑपोज़िशन क़यादत पार्लियामेंट पहुतल। वज़ीर आज़म इमरान खान इजलास में असैम्बली जे इजलास में शिरकत कंदो। ऑपोज़िशन स्पीकर क़ौमी असैम्बली असद कैसर ख़िलाफ़ बि बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। 100 खां वधीक MNAs जूं सयूं थियल। परवेज़ इलाही ऐं हमज़ा शहबाज़ मां पंजाब जो वॾो वज़ीर केर। पंजाब जी वॾी वज़ारत लाइ बि महादंगल शुरू थियण वारो। हुकूमत पंजाब जे वॾे वज़ीर लाइ चूंड जे ॾींहुं गवर्नर पंजाब चौधरी सरवर खे हटाए छॾियो। डिप्टी स्पीकर वक़्ती गवर्नर हूंदो। ज़रीन जो चवणु आहे त गवर्नर सरवर चौधरी खे परवेज़ इलाही जे चवण ते हटायो वियो। ऐं बेएतमादी रिथ ख़िलाफ़ हुकूमती हिकमत अमली जो कहिड़ो तोड़। पार्लियामेंट हाउस में शहबाज शरीफ जी सदारत हेठि गॾियल ऑपोज़िशन जो इजलास। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान इजलास में मौजूद। इजलास में रिथ ते वोटिंग यकीनी बणाइण जे हवाले सां हिकमती अमली ते गौर। ऑपोज़िशन फ़ैसिलो कयो आहे त ऐवान में हुकूमती मेंबर्स गोड़ कनि त को बि रद्दअमल न ॾेखारियो वेंदो। रिथ ते वोटिंग यकीनी बणाइण लाइ पुरअमन रहण जो फ़ैसिलो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।